नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त बैंक इस्लामी पारां घोटकी जी मौजूद शख्सियत ज़मींदार कुर्बान खान चाचड़ जी रिहाइश गाह ते ज़राअत जे हवाले सां सेमिनार मुनक़द कयो वियो। सेमिनार जे सदारत ज़ाहिद हुसैन शेख ज़राअत रिलेशनशिप ऑफिसर घोटकी कई, जॾहिं त सेमिनार में हेड एरिया मैनेजर शाहरुख मुगल, ब्रांच मैनेजर मंसूर अहमद सूमरो, अली असगर चाचड़, अज़हर हुसैन समेत आबादगारनि वॾे तादाद में शिरकत कई। हिन मौक़े ते सेमिनार खे ख़िताब कंदे बैंक इस्लामी जे हेड एरिया मैनेजर शाहरुख मुगल चयो त घोटकी में बैंक इस्लामी पारां आबादगारनि लाइ ज़राअत बाबति सेमिनार मुनक़द कयो वियो आहे, जंहिं जो मक़सदु आबादगारनि खे ॼाण फराहम करणु आहे त कीअं पंहिंजो कारोबार खे वधाए सघिजे। हिन चयो त ज़राअत माल ऐं पोल्ट्री जे कारोबार सां लाॻापियल माण्हुनि खे बैंक इस्लामी पारां कर्ज़ ॾिनो वेंदो त जीअं उहे पंहिंजे कारोबार खे हथी वठाए सघनि। हिन चयो त असांजी कोशिश आहे त बैंक इस्लामी इस्लाम जे मुताबिक़ जंहिंखे जेतिरो ज़रूरत हुजे उन खे ज़मीन जे हिसाब सां ओतिरो कर्ज़ ॾे। जॾहिं त वज़ीर आज़म कामयाब जवान लोन स्कीम जे तहत आबादगारनि खे ट्रैक्टर बि ॾिना वेंदा। नंढे ट्रैक्टर ते 3% ऐं वॾे ट्रैक्टर ते 4% मुनाफ़ो वरितो वेंदो। इहे ट्रैक्टर 8 सालनि जी आसान किस्तनि ते ॾिना वेंदा। असां चाहियूं था त जेके नंढा आबादगार ट्रैक्टर नथा वठी सघनि उहे स्कीम खां फ़ाइदो वठी सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।